सिजु तू घणो सोड़ो पैजी वियो आहे सूबेदार। इहो नामुनासिब आहे। मूंसां या मुंहिंजी बिरादरीअ सां ना इंसाफ़ी जो को त कारण ॿुधाए न। कारण तव्हां पाण सम्झी सघो था शहबाज़ खान, ग़लति फ़हमीअ में न पओ। मूं तव्हांजी बिरादरीअ सां का बि नाइंसाफ़ी नाहे कई। त पोइ ज़फ़र खे छो गिरफ़्तार कयो अथई? ज़रियनि मूजिबि दादन जी मज़र ते हमले में मुलविस आहे। इहे तव्हांजा ज़रिया आहिनि कहिड़ा? घटि में घटि मूंखे बि त पतो पए। इन्हनि ज़रियनि जी ॿुधाइण जी का बि ज़रूरत न आहे। बाक़ी तव्हां ग़लति साबित कयो त हींअर ई छॾियांसि थो। साहब ॾेढी खे ज़ुकाम थींदो आहे? न पोइ छो था ज़ुकाम ॾियोसि? छॾियोसि खणी। न, ज़फ़र सोडल ते हमले में बेइनवाल आहे। फ़क़ति ई त इहो केस बि मथसि ईंदो। सूबेदार साहब, मां वरी बि चवां थो त दुश्मनी छॾियो, दोस्तीअ ॾांहुं वधो, दोस्तीअ ॾांहुं। नथो वधां त पोइ तव्हां शहबाज़ खान जी उॾाम खां त वाक़ुफ़ आहियो। शहबाज़ जी परवाज़ जिते ख़त्म थिए थी, उन खां बि अॻिते कानून परवाज़ करे थो। इम्तियाज़ साहब, कानून ॿिन्ही जे लाइ हिकु जहिड़ो हुजणु घुरिजे, सिर्फ़ मूं लाइ न। इहो मां न सहंदुसि। अचगोर सरे, शहबाज़ खान मोज़िज़ माण्हू आहे। ऐं मां न आहियां। मां शहबाज़ खान जी इज़त कंदड़ आहियां। सब शहबाज़ खान ना भलो सरदार सी। माटका तूं सब ने खबर कना जोशन हले बुद्ध में दमादाल था बजे गयो थी कि न थी। सरे, ज़फ़र के छड्यूं? नाहे छॾणो। मां शहबाज़ खान खे बि हिरासत में वठी सघां थो, पर लिहाज़ थो कयांसि। मूं संदसि सदाई मञी आहे। ज़रूरी न आहे त हर मामले में मञासि। ज़फ़र, जी सरदार। हौसलो न हारजांइ। इहो तानो न ॾियो सरदार। SHO सां झड़प थी आहे। जे सख़्ती करे न त संभालजांइ। मां इन SHO जो बंदोबस्तु कयां थो। अॻे वांदो हो सूबेदार, हाणे मच्छरजी वियो आहे। ॾेढरी ऐं ज़ुकाम मौला जो शान आहे। रहंदो त मच्छरबो न गोर। सरदार, जेकॾहिं SHO जबल लेटाईंदो न, तॾहिं बि तरियूं ॾेई बीहण जी कोशिश कंदुसि। ही छा जबल लेटाईंदो? वधि में वधि FIR कढींदो न, मुंहुं ॾेई वठिबो। भले 10 FIRूं कटे, तॾहिं बि ज़फ़र चिसी न सघंदो। जेकॾहिं ज़फ़र चिसण ऐं झुकण जो सोचे हा न, त ईअं न करे हा सरदार। रिपुनि मथां रिपूं पयूं आहिनि ज़फ़र। छा लाइ 10 FIR कढींदो? निधण को न सम्झो। मां अॻ में ई बाज़ू कटाया आहिनि पंहिंजा, वधीक नथो कटाइण चाहियां। कटजनि बिना सरकार। सरदार, तव्हां को बि उल्को न कयो। जेकॾहिं तव्हां खां कुझु बि न थी सघंदो न, तॾहिं बि तव्हांखे मयार न ॾींदुसि। छो त ज़फ़र पछताइण सिखियो ई नाहे, कॾहिं बि न। ठीकु आहे, मां हींअर ई DIG साहब सां ॻाल्हायां थो। उते दोस्त आहिनि, न रहंदो SHO। अचगोर। हलो सरदार। गोली थी रोड न त सब कारतूस क्याड़ी में हूंदई। अञा बीठो है।
बादल पुट तो चयो त वापस अची ॿुधायां थो। हाँ मासी चयो हुम ॿुधाई त कोन। जे मक़सद जे लाइ वियो सो पूरो न थियो। छो? जे माण्हू लाइ वियो सो कोन हुयो। कहिड़ो माण्हू? नालो हूंदुसि? हितां जो आहे ई कोन, तूं सुञाणीसि कोन त ॿुधायां छा? नालो ॿुधाइण में छा आहे? ॿुधाइण में कुझु न आहे। जॾहिं पक थींदी त पक सां ॿुधाईंदुसि। भला वियो छा लाइ हुई? मासी मां त तुंहिंजे सुवालनि जा जवाब ॾेई ॾेई थकिजी पियो आहियां। पुट मां दिल जी हुड बुड मारण थी चाहियां। मासी न हुड बुड कर न हुर खुर। जीअं ई का ॻाल्हि थी त मां तोखे ॿुधाईंदुसि। न मन में ॿियाई आहे न ई मेराण आहे। मां चाहियां थो त रब सणाई करे ऐं मुंहिंजो अंदाज़ो सही निकिरे। कहिड़ो अंदाज़ो? बस आहे। उहो माण्हू छो न मिलियो? कोन हो ॻोठ में। छो कोन हो ॻोठ? अलाए काॾे कम सां वियो आहे। ऐं हाणे पुछंदी त कहिड़े कम सां वियो? मासी सवालनि खे छॾ, बस दुआ कर त ख़ुदा करे ईअं ई हुजे ऐं भलाई थिए। मासी मानी बोर आहे त ॾे, जे न आहे त माशाअल्लाह। खणी थी अचां पुट। अरे तोखे जंहिं तरफ़ काईंदे ॾिठमि ओॾां न अचणो न वञणो। काॾे वियो आहे? मां चवां थो त तमीज़ सां ॻाल्हा। तमीज़ सां पियो ॻाल्हायां। ॿुधाए हिन तरफ़ काॾे वियो आहे? फाहो खाइण हली आ छा? मां तोखे हिते फाहो ॾींदुसि। तकलीफ़ करे ॿिए पासे वञण जी कहिड़ी ज़रूरत? मां चवां थो हलियो वञे थो, हलियो वञे थो। तो वटि न कई कोन्हे को लंबड़ जहिड़ो मुंहुं खयो भागो बीठो ई। अड़े तूं मूंखे लंबड़ थो चवीं? अॼु मां तुंहिंजा जहिड़ा न थींदसि। तो रत करे मारियो नसुआ। मां चवां थो मूंखे न पिस्टल। हट परे थी न त पेट में सोराख हूंदई। मां चवां थो त मूंखे ॾे त मां हुन जे मथे में दहर ठाहियो। बादल ख़ामोश। इन खां अॻु जो मुंहिंजा हथ तुंहिंजे रत में रंगिजी वञनि, गुम कर या गेंडे जहिड़ी शिकिल। मां चवां थो मुंहिंजो पिस्टल मूंखे ॾे। न आहे पिस्टल, वञ हलियो न त पितो पेट में फिसी पवंदी। न वेहा वेर बादल, ज़बान खे लगाम दे। हाणे इन ॻोठ में हली निकिरजे। उन्हनि खे ॾे मीरल जंहिंखे साह पिरी हुजे, तोखे इज़त प्यारी आहे। तूं बि हाणे घुमिजांइ ख़्याल सां। पुछो त टोपी टेड़ी जो पाती अथव। मुंहिंजी तव्हां न आवाई। तव्हां ॼाणो तव्हांजो कमु। फिरिया फिरिया बीठा हो ताक में पिया गॾिजो जीअं गोरख ते खाली गज गोड़ गजंदी आहे। बसि टिपो ई कोन। तव्हांजी बि खाली पत गज गोड़ थो ॿुधा। अरे चवी छा थो? थियो छा आहे? उहो थियो आहे जेको कॾहिं बि न थियो। बगन बगन बहराम खान के पायूं न दे। ॿुधाए छा थियो आहे? भला ॿुध किबला। ॿुधाए। तव्हांखे ॿुधाए छा कयां? रिढ वेचारी छा करे सघंदी छीअ के गल पचंदसि? छा मतिलबु? मज़र छीयो आहे ऐं मां रिढ आहियां? गुस्ताख। रिढ बि चङी आहे किबला। तव्हां त उन खां बि पोइ ते आहियो। छा कयो त उन दादे ने मज़ार खे ॿुधायो? कलो को कूको तो धक हणे मुकु हणे सो बि पग न के।
ऐं तव्हांजे मथे में जुई बि न चुरी त पोइ मां छा सम्झां? तोसां मजाल मिलियो हा मथे में गोड़ा आहिनि, खुआरीअ जा टोपी बि नथो लायां, हथे खाली होसि। अच्छो थियो थी मूं अड़े अकेले अची सां त मञाया कुट जी हिते अची किरकिर शुरू कई अथई। जवान वलुअ खे त छिके अचनि छतनि खां वठी त जान सघते मज़हर जी आ मजाल जो तोसां सीनो ठाहे। ॻाल्हि सम्झ में कान थी अचे, ज़मीन ॻोल्ही अथऊं, आसमान ते बोई कान्हेसि, आखिर वियो काॾे? ॾिस न कंहिंजी ॻाल्हि थो करीं क़ासिम? ज़फर जी। ज़फर ख़ौफ़ खां लिकी वियो आहे। सोडल जो सानियो को मामूली न आहे क़ासिम। खेसि सुझे थो त बची न सघंदुसि। बचंदी कीअं? इहा कारे जबल जी किरड़ी घर में जाचो अथईसि? कंहिंजे घर में? ज़फर जे पंहिंजे घर में। ईअं नहीं सन? हा ॿियो कंहिंजे घर में? ॾिठो त मांसि, पर घर खे तालो अथसि। ॾिसना छा थियो? ज़फर वारो साथी शमीर वो अॻु वठोसि। हलो हलो छो त क़ासिम करनि था। अचो मूंसां। बोले चौक चिबा कयुसि था। अचो मूंसां। हलो। हिकु हथे खाली ॿिए मथां ज़ख़्मी, न त टिनी जूं टंगूं न रहंदा। लॻे थो त भॼी वियो। अहिड़ा डिॼणा बि सोट सोजल जे मथां वार करे विया आहिनि। दोसा मूंखे अनवर ईसन मूंखे दोसा। जी जी साईं, तव्हां शहबाज खान खे त सुञाणो था न, पर जे शहबाज जी हैसियत खे ललकारे त पोइ साप जा बंद टुटी पवंदा। मां छो दुश्मनी चाहींदा? न साईं, मुमकिन ई न आहे। पर जे बदली न थिएसि त आपे में त रहे न, भले ॿिन्ही बिरादरियुनि जे विच में छंड-छाण करे। बाक़ी रुगो मोते या मुंहिंजी बिरादरीअ ते का। ठीकु आहे, मां इहो ई चाहियां थो। ओके, अल्लाह हाफ़िज़। हाणे ॾिसां त इहो एसएचओ इम्तियाज़ कीअं थो मगी करे। कीअं सरदार एसएचओ ई मगी ॾेढरी ज़ुकाम मौला जो शान आहे। भड़की पियो ॻाल्हाए। मालूम थी वेंदसि शहबाज खान जी हैसियत। कैसां ॻाल्हायव क़िबला? डीआईजी साहब जे सेक्रेटरी सां। डीआईजी न हो छा? न, संदसि पर्सनल नंबर बंदि हो।
पहिरियों भेरो आहे किबला जो कंहिं लाइ एतिरो अटकियायो पुलिस सां। ज़फर बि पहिरियों माण्हू आहे न गोर, जंहिं दादन खे काल कोठड़ीअ में मौत जी झाती पाराई आहे। बिला शक किबला, को शक नाहे। दादन ताडर सां पियो हले। ज़फर कबाणी कुबी करे विधसि ऐं अस्पताल में सुते पे डेंट पियो गडराए डेंट। पर गोर मां तॾहिं ख़ुशि थींदुसि जॾहिं करामिन कातिबीन साणस कचहरी कनि। जी सर, शहबाज खान जो माण्हू मुलविस आहे सर। जी, तफ्तीश हेठि आहे। जी सर, NC दर्ज थियल आहे। जी सर, ओके सर, जेको तव्हांजो हुकुम सर। जी सर। ASI ऐं जबल खे सकर। जी सर। सर हुकुम कबो ई बस उठ। जी सर। शहबाज सां ॻाल्हाए। छा सर? पंहिंजे बॉडीगार्ड गोहर खे मोकिले। छो सर? ज़फर खे शख्सी ज़मानत ते वठी वञे। जी सर। सर असट हीत अरे रोके रोके मथो चकराई थी थो वञे, पर तूं बिरहगी खां नथो मुड़ी। साहब मैं खबर कना जोशन साहब मां जेको चवेस वो ॿुधेस त सही न। बको साहब नना जी बिना अंत मरो। छा सर जबल मतलब बात मुस्तमे सां छॾियोसि, हुनजे खीसे जो छा थींदो? साहब गेट आउट। अंत पास साहब। अरे हलो इतना नाता जबल कायक ने खबर मरो जबल ना जोशन। तोखे हिकु साबिती करणी आहे, पर अंदरूनी तरह। केड़ी सर? त ज़फर दादन जे हमले में मुलविस आहे या न? आहे सर, खातरी आ। मूं सबूत लाइ चयो आहे, उन लाइ शाहिद खपनि। छा लाइ सर? त शहबाज ते बछजी ऐं ज़फर ते इरादे क़त्ल जी FIR दर्ज कयां। AIG ऐं DIG ताईं रसाई थो करे त ख़बर ॾियांसि त इंस्पेक्टर इम्तियाज़ छा आहे। जी सर, जेको हुकुम। वञी सबूत कर। जी सर, जेको हुकुम। सरदार मूंखे भरोसो कयो, मां सच पियो ॻाल्हायां। मां भला कूड़ छो हणंदुसि? मां पंहिंजी क़यामत कारी छो कंदुसि? खैरो जी सरकार, हिन खां अलावा भी शायद खपनि, छो त सचल हरीफ रहियो आहे मेहार जो। सरदार ठाह करे छॾियो आहे खैरूअ सां। मेहार त हूअं बि मकार आहे। मञो या न मञो उहा तव्हांजी मर्ज़ी सरदार। किबला मां साख लाइ तयारु आहियां, तव्हांजी मर्ज़ी आहे, जीअं वणेव तीअं कयो। खेरूअ जी छा मजाल जो संगार खान सां कूड़ ॻाल्हाए। कूड़ी ॻाल्हि लिकंदी बि न आहे। जे यकीन न आहे त मसलो न आहे सरदार। घणो न ॻाल्हायो, मूं साबिती लाइ चयो आहे। या वरी फुरकान खे आणियो। किबला उहो सबूत ड्राइण लाइ फुरकान खे मारे छॾियो। मारे छॾियाऊं? हाँ सरदार, इहा ख़बर पई आहे त फुरकान गुम न आहे थियो, मारिजी वियो आहे। कंहिं मारिस? उन्हनि लालचन मारियो हूंदुसि।
पेरा ॾाहिण लाइ वाह विचा चकणी पवंदी। हर ॻाल्हि ते बेएतबारी सरकार। खेरूअ जी ॼण का हैसियत ई न आहे। खेरू वञे थो लाड़ ई थर, छा वेही करे? जिते इज़त न हुजे उते रही छा कजे? के बिला अल्लाह ख़ुशि रखंदव, सलामत हूंदव। अच सजल हल। मिहार ईअं छो कंदो लॻे नथो, पर खैरू छो कूड़ ॻाल्हाईंदो? मूंखे थधी दिलि सां वीचारणो पवंदो। अम्मा सारा सारा ने हथ थी बधाई पेरे पो चवंदी त पेरे भी पवंदी सां, छो त उमर थी आ, वॾो वक्त थियो अथस, असांॾे न आई आ। नरमी सां नत ॻाल्हाई आ तूं मूंसां, तीअं ज़रियूं ज़रियूं करे छॾई आ। थाणो सांदी न आहे, पर केॾी महिल उबाण की थी मूमल लाइ सोचींदी आहे त भुरी पवंदी आ। ही बेकसूर आ, किस्मत मारी आ। मोकल ॾे त वठी वञास। त पोइ देर छो थी करी? पहिरीं पो मोकल ॾियांस थी, भले वठी वञीस। ई तवारो जेको धनु फ़कीर आहे उहो त रोज़ रोज़ ईंदो आहे शफ़न ऐं दादन जा न्यापा खणी, ऐं तूं वरी सुॾकण पहुती आहीं। अपो सारण खे पहिरें त हिकिड़ो ॾींहुं खणी छॾियांस थी। न मां, तूं वञ, मां ख़ुशि आहियां। तोखे मां पहिरें थी पवां। पुट बस लिखे जा लेख आहिनि, न त केर काण कढे हा हिन कावेलीअ जी। धाणो जे पेर जे मट न आहे, ही छा है ॾाइण? धाणो धड़की आ, न धड़की न है। अरे हले धड़की आ धड़की ना है। हा ये वरी निमके पई, बस कराना या निमकण रहण निभाग सॼो ॾींहुं आहे घर में रोज लॻो पियो आ। चाची मट कर त विझाए न मथे में तूतड़, टिपणी जड़ी मां जी पाश थी करी। तुंहिंजो ही घर आ ऐं हिते ई तोखे मरणो आ, सम्झई? जे हिकु कदम ॿाहिरि कढियो अथई न त बसर वांगुरु कातर करे प्लेट में विझी खाई छॾींदी सही। मूंसां जेको बि हशर वणे ई न, मूं बात अई। बाक़ी मुंहिंजी मां जे लाइ कुझु बि न चओ। छो न चवां? या हूर परी मथा लई आई आहे छा? तो पोइ तूं बि मथा कान लई आई आहीं। बुखे थी चवीं? छो न चवंदासीं? तुंहिंजूं सभु तादियूं सटियूं हदम ऐं सहंदासीं, बाक़ी अम्मा लाइ हिकिड़ो अखर बि न सहंदासीं। हद में रहो छोरी, त छेर ॿधी नचायई न थले ते। ये छम छम जो जेको आवाज़ अथई न, उहो छाछरे ताईं वेंदई। अंजी नुंहं खे, सोडल जी घरवारी खे छेर ॿधी नचाईंदीअ? आहीं ऐं नाचणी, अॼुकल्ह थले ते नचीअ त कहिड़ी अरबा ख़ता थी पवंदी। वाह वाह चाची, गंज करे छॾी। असली सोडल खे बि पगूं बदिराए छॾियई। सोडल जहिड़े नामियारे माण्हूअ जी घरवारी खे नाचणी बणाईंदीअ। अफ़सोस आ तुंहिंजी सोच ते। बस कर मैसणी, त ॾियाए न मौत। हा रुगो सोडल खे तूं अचण ॾे, पोइ तोखे सुध पइजी वेंदी त सारा छा आहे। हाणे थी बड़बड़ करे ॻाल्हाई, पोइ ॾिस त कीअं थी तोखे ॾींहं जा तारा ॾेखारियां। तो जो दिमाग चाहते ना है जा मज़र किए सरदार? तो पकन ते हथ खाने जी हिम्मत किए कई? सरदार मां साहब में आया। तू सा दे छा? तोखे खबर ना है? खबर आ बगन, तोखे भी खबर आ ना? खामोश। फिक्रिय ते पाल वारो तो मुझे सामो थे मजबूर तो करी सरदार। मां ॾाढियां ॻाल्हायां ई नथो। हिन बगन जावेद के अगवा करायो आ ऐं हू यको गुमा। उनजो ॾस पतो न पयो न त उनजो ज़िम्मेवार इहो बगन आ। तू जो छा वञे जावेद सां? जावेद असांजे रिश्तेदार डॉक्टर सतार जो कंपाउंडर आ ऐं अगवा भी डॉक्टर जे करे थियो आ। मूं अलू ऐं वलू खे सुञातो जंहिंमहिल उनखे खयो पिया वञनि। छॾाइण जी कयमि पर कामयाब न थियसि।
मुझी गाल होश ऐं हवास सां ॿुध मज़र न कुॾ तातन जे ज़ोर ते न खोस बराम खान सां न त रही न सघंदे। सरदार हयाती रब ॾिनी आहे ऐं रब ई खसींदो। पगन जी किबला। तो मुंहिंजी ज़ुबान खे पाणी न ॾिनो आहे। कीअं किबला? जॾहिं बि कंहिंखे गुम करण लाइ चयो तमे सो न थियो आहे तॾहिं मज़र चढ़ण जो मन वधी वियो आहे। बाबल कुझु तव्हांजो हुकुम कुझु मूं जूं बायूं बुझ बुझ थी वेंदो। जे बुझ बुझ न थियो त तूं पाण खे बुझ बुझ सम्झ कंहिं बि सूरत में न रहणु घुर्जे। रोज़ थो फेरे